पाकिस्तान स्टील मिल कराची निचकारी ऐं कोयटा में पुरतन जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ खैरपुर में पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपेन वाइस ऑफ खैरपुर ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब खैरपुर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान सईद ख़ासकरी, शहबाज फुलपुट, अब्दुल्ला शारी, फयाज़ कमीसानी, मुख्तार कमीसानी, इमदाद कमीसानी ॿिनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान स्टील मिल कराची जी निचकारी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। हिननि चयो त स्टील मिल जे जबरी बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे फौरी तौर ते बहाल कयो वञे, ॿी सूरत में पूरे मुल्क अंदरि एहतिजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। हिननि चयो त स्टील मिल जे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करणु उन्हनि खे मुआशी तौर ते क़त्ल करणु आहे। हिन वधीक चयो त कोयटा में बेगुनाह पौरतुनि खे क़त्ल करे रत जी होली खेॾी वई मुल्की सरकार मुल्क अंदरि अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। हिन मुतालबो कयो त फौरी तौर ते कोयटा साने में मुलविस जावदारनि खे गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि।